ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 13/2/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार हिते तव्हांजो सभु कुझु गुप्त आहे, हिन करे तव्हांखे कोई बि ठाट न करिणो आहे, पंहिंजी नई राजधानी जे नशे में रहणो आहे। प्रश्न: श्रेष्ठ धर्म दैवी कर्म जी स्थापना जे लाइ तव्हां ॿार कहिड़ी महिनत कंदा आहियो? उत्तर: तव्हां हाणे 5 विकारनि खे छॾण जी महिनत कंदा आहियो, छो जो हिन विकारनि ई सभिनि खे भ्रष्ट ठातो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन समय सभी दैवी धर्म कर्म सां भ्रष्ट आहिनि। बाबा ही श्रीमत ॾेई करे श्रेष्ठ धर्म ऐं श्रेष्ठ दैवी कर्म जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां श्रीमत ते हली बाप जी यादि सां हिन सभु विकारनि ते विजय पाईंदा आहियो। पढ़ाई सां पंहिंजे पाण खे रास तिलक ॾींदा आहियो। त श्रीमत ते हली करे बाप जी यादि से विकारनि ते विजय प्राप्त कंदा आहियो। पढ़ाई सां पंहिंजे खे रास तिलक ॾींदा आहियो। गीता तव्हांखे पाए करे। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि, ये गीत ॿुधियो? रूहानी ॿार ही चवंदा आहिनि कि बाबा, ॿार ॼाणंदा आहिनि इहो बेहद जो बाप बेहद जो सुख ॾियण वारो आहे, अर्थात उहो सभी आत्माउनि जो बाप आहे। उन्हनि खे सभु बेहद जा ॿार आहिनि, आत्मायूं यादि कंदी रहंदियूं आहिनि, कंहिं न कंहिं प्रकार सां यादि कंदियूं आहिनि, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि असांखे कोई हुन परम पिता परमात्मा सां विश्व जी बादशाही मिली हुई। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे बाप जो सत्युगी विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि, उहा अटल अखंड अडोल आहिनि। उहा असांजी बादशाही के जन्मनि ताईं क़ाइमु रहंदी आहे। सॼे विश्व ते असांजी राजाई रहंदी, जेके कोई छीने न सघंदो, लूटे न सघंदो। असांजी राजाई आहे अडोल, छो जो हिते हिकु धर्म या न ऐं द्वैत न आहे, उहा आहे अद्वैत राज्य। ॿार जॾहिं बि गीत ॿुधंदा आहिनि त पंहिंजी राजधानी जो नशो हुजिणो खपे। ईअं गीत घर में रहणा खपनि। तव्हांजो सभु कुझु गुप्त आहे। वॾे वॾे आदमियुनि खे ॾाढो ठाठ हूंदो आहे, तव्हांखे कोई ठाठ न आहे। तव्हां ॾिसंदा आहियो बाबा जी में प्रवेश कयो आहे, उहो बि केतिरो साधारण रहंदा आहिनि। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि हिते हर हिकु मनुष्य अनराइटियस चीची कमु कंदा ई रहंदा आहिनि। हिन करे बेसमझ चइबो आहे, बुद्धि जो बिल्कुलु ई तालो लॻी वियो आहे। तव्हां केतिरा समझदार हुयो, विश्व जा मालिक हुयो, हाणे माया एतिरो बेसमझ ठाहे छॾियो अथई जो कोई कम जा ई न रहियो। बाप वटि ॼाणण जे लाइ, बाप वटि वञण लाइ यज्ञ तप आदि ॾाढा कंदा रहंदा आहियूं, मिलंदो त कुझु बि न, ईअं ई धक्का खाईंदा रहंदा हुआसीं। दिन प्रतिदिन अकल्याण ई थींदो वेंदो आहे। जेतिरो जेतिरो मनुष्य तमो प्रधान थी वेंदा आहिनि, ओतिरो ओतिरो अकल्याण थियणो ई आहे। ऋषि मुनि जंहिंजो गायन आहे उहो पवित्र रहंदा हुया, नीति नीति कंदा हुया। हाणे तमो प्रधान थी विया आहिनि त चवंदा आहिनि शिवोहम तत्वम सर्वव्यापी आहे। तुंहिंजे में मुंहिंजे में सभिनि में भॻवान ई भॻवान चवंदा रहंदा आहिनि। उहो माण्हू सिर्फ़ु परमात्मा चई ॾींदा आहिनि, परम पिता कॾहिं न चवंदा आहिनि। परम पिता उन्हनि खे पोइ सर्वव्यापी चइनि, इहे त रॉन्ग थी वियो न। हिन करे पोइ ईश्वर व परमात्मा चई ॾींदा आहिनि। पिता अक्षर बुद्धि में न ईंदो आहे। खरे करे कोई चवंदा बि आहिनि त बि चइण मात्र। अगरि परम पिता सम्झे त बुद्धि हिकदमि चमकी वञे। बाबा स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि, उहा आहे हेवनली गॉड फादर। पोइ असां नर्क में छो पिया आहियूं? असां मुक्ति जीवन मुक्ति कीअं पायूं? ही कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे। आत्मा पतित ठही वई आहे। आत्मा पहिरियों सतो प्रधान समझदार हूंदी आहे, पोइ सतो रजो तमो में ईंदी आहे, बेसमझ ठही पईंदी आहे न। हाणे तव्हांखे सम्झ आई? बाबा असांखे स्मृति दिलाई आहे,
जॾहिं नई दुनिया भारत हुयो त असांजो राज्य हुयो। हिकु ई मत, हिकु ई भाषा, हिकु ई धर्म हुयो, हिकु ई महाराजा महारानी हुयो। पोइ द्वापर में वामारक शुरू थियो। पोइ हर हिक जे कर्मनि जे मधार थींदो आहे। कर्मनि अनुसार हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियो। हाणे बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे अहिड़ा कर्म सिखलाईंदो आहियां जो तव्हां 21 जन्म तव्हां बादशाही पाईंदा आहियो। भल हुते बि हद जो बाप मिलंदो आहे, परंतु हुते इहो ज्ञान न रहंदो आहे कि राजाई जो वरसो बेहद जे बाप ॾिनो आहे। पोइ द्वापर सां रावण राज्य शुरू थी वेंदो आहे, विकारी संबंध थी वेंदो आहे। पोइ कर्मनि अनुसार जनम मिलंदो आहे। भारत में पूज्य राजाई हुया त पुजारी राजाई बि हुया। सत्य त्रेता में सभु पूज्य हुया। हुते पूजा व भक्ति कोई हूंदी न आहे। पोइ द्वापर में जॾहिं भक्ति शुरू थींदी आहे त यथा राजा रानी तथा प्रजा पुजारी भगत थी वेंदा। वॾा वॾा राजाई जो सूर्यवंशी पूज्य हुया उहे ई पुजारी ठही वेंदा आहिनि। हाणे तव्हां जो वाइसलेस ठहींदा आहियो हुन जी प्रारब्ध 21 जन्मनि जे लाइ आहे। पोइ भक्ति मार्ग शुरू थींदो आहे। देवताउनि जा मंदर ठाहे करे पूजा आदि कंदा आहिनि। इहो सिर्फ़ु भारत में ई थींदो आहे। 84 जन्मनि जी कहानी जो बाबा ॿुधाईंदा आहिनि, इहे बि भारतवासियुनि जे लाइ ई आहे। ॿिया धर्म त ईंदा ई पोइ आहिनि। पोइ त वृद्धि थींदे थींदे ढेर थी वेंदा आहिनि। वैराइटी भिन्न भिन्न धर्म वारनि जा फीचर्स हर हिकु ॻाल्हि में भिन्न भिन्न थी वेंदा आहिनि। रस्म रिवाज बि भिन्न थी वेंदी आहे। भक्ति मार्ग जे लाइ सामग्री बि खपे। जीअं बीज नंढो हूंदो आहे, झाड़ केतिरो वॾो हूंदो आहे। झाड़ जा पत्ता आदि गिणी न सघंदा आहिनि। वैसे भक्ति जो बि विस्तार ॾाढो आहे। ढेर जा ढेर शास्त्र ठाहींदा रहंदा आहिनि, है न। हाणे बाप ॿारनि खे चईंदा आहिनि इहा भक्ति मार्ग जी सामग्री सभु ख़तमु थी वेंदी। जॾहिं हाणे मूंखे यादि करो, भक्ति जो प्रभाव बि ॾाढो आहे। केतिरी ख़ूबसूरत आहे न। नाच तमाशो गायन आदि केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि मुंहिंजे बाप खे ऐं वर्ष खे यादि करो। आदि सनातन देवी देवता धर्म खे यादि करो। अनेक प्रकार जी भक्ति जन्म जन्मांतर तां कंदा आया आहियो। सन्यासी बि आत्माउनि जे रहण जे स्थान तत्व खे परमात्मा चई सम्झी वठंदा आहिनि। ब्रह्म व तत्व खे कोई यादि कंदो आहे। ब्रह्म व तत्व खे ई यादि कंदा आहिनि न। वास्तव में सन्यासी सभु सतो प्रधान आहिनि त उन्हनि खे जंगल में वञी करे रहणो आहे शांति में। ईअं न की उन्हनि खे ब्रह्म में वञी करे लीन थियणो आहे। उहे सम्झाईंदा आहिनि ब्रह्म जी यादि में रहण सां, शरीर छॾण सां ब्रह्म में लीन थी वञनि। बाबा चईंदा आहिनि बाबा चईंदा आहिनि लीन कोई थी न सघंदो आहे। आत्मा त अविनाशी आहे न। वो लीन कीअं थी सघंदी आहे। भक्ति मार्ग में केतिरो मथो कुटंदा रहंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि भॻवानु कोई न कोई रूप में ईंदो। हाणे केरु राइट आहे। उहो चईंदा आहिनि असां ब्रह्म सां योग लॻाए ब्रह्म में लीन थी वेंदासीं। गृहस्थ धर्म वारा चईंदा आहिनि भॻवानु के न के रूप में पदतनि खे पावन ठाहिणु ईंदो। ईअं न की मथां खां प्रेरणा द्वारा ई सिखलाईंदा। टीचर घर वेठे प्रेरणा कंदा छा। प्रेरणा अक्षर त आहे न। प्रेरणा सां कोई कमु न थींदो आहे। पर शंकर जी प्रेरणा द्वारा विनाश ईंदा आहिनि, परंतु इहे बि ड्रामा में नूंदा। उन्हनि खे मूसल आदि त ठाहिणा ई आहिनि। इहे सिर्फ़ु महिमा ॻायल आहे। कोई बि पंहिंजी वॾनि जी महिमा न ॼाणंदो आहे। धर्म स्थापक खे बि गुरु चई ॾींदा आहिनि, लेकिन उहे त सिर्फ़ु धर्म स्थापना कंदा आहिनि। गुरु उन्हनि खे चइबो आहे जो सदगति करे। उहे त धर्म स्थापना करणु ईंदा आहिनि। उन्हनि जी पिछाड़ी उन्हनि जी वंशावली ईंदी रहंदी आहे।
धर्म स्थापकनि जी। सदगति त कंहिंजी कंदा ई न आहिनि, त उन्हनि खे गुरू कीअं चईंदासीं? सदगति त उहो कंहिंजी कंदा ई न आहिनि, त गुरू कीअं कंदासीं? गुरू त हिकु ई आहे जेके सर्व जो सदगति दाता चइबो आहे। भॻवानु बाप ई अची करे सभिनि जी सदगति कंदा आहिनि, त गुरू त हिकु ई आहे जंहिंजी गुरू त हिकु ई आहे जो सर्व जी सदगति कंदा आहिनि। मुक्ति जीवन मुक्ति दाता ॾियण वारो त हिकु ई आहे न, बाबा। उन्हनि जी यादि कॾहिं छुटी न सघंदी। भल पति सां केतिरो बि प्यार हुजे, पोइ बि भॻवान हे ईश्वर ज़रूरु चईंदा आहिनि, छो जी उहा सर्व जो सदगति दाता आहिनि। बाप बि सम्झाईंदा आहिनि, इहा सॼी रचना आहे, रचयिता त बाबा मां आहे न। सभिनि खे सुख ॾियण वारो हिकु बाप ठहियो। भाउ जो वरसो भाउ खे वरसो न ॾेई सघंदो आहे, वरसो हमेशह बाप सां मिलंदो आहे। तव्हां सभी बेहद जे बाप खे बेहद जो, तव्हां सभी बेहद जे ॿारनि खे बेहद जे बाप बेहद जो वरसो ॾींदा आहिनि। इन करे मूंखे यादि करो, मूंखे यादि कंदा आहिनि, हे परम पिता क्षमा करो, रहम करो। सम्झदा कुझु न आहिनि। भक्ति मार्ग में अनेक प्रकार जी महिमा कंदा रहंदा आहिनि मुंहिंजी। ये बि ड्रामा अनुसार पंहिंजो पाठ वधाईंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, मां कोई इन्हनि जे पुकारनि सां न ईंदो आहे, इहो त ड्रामो ठहियलु आहे। ड्रामे में मूंखे अचण जो मुंहिंजो पाठ न हूंदा। अनेक धर्म विनाश, हिकु धर्म जी स्थापना व कलयुग जो विनाश, सतयुग जी स्थापना करण मां ईंदो आहे। मां पंहिंजे समय ते आपे ई ईंदो आहे। हिन भक्ति मार्ग जो बि ड्रामा में पाठ आहे। हाणे जॾहिं भक्ति मार्ग जो पाठ पूरो थियो तॾहिं मां ईंदो आहे। ॿार बि चईंदा आहिनि, हाणे असां हाणे ॼाणे विया आहियूं। 5000 वर्ष पोइ वरी खां तव्हां सां गॾु मिलिया आहियूं। ॿार बि चईंदा आहिनि, बाबा असां ॼाणे विया आहियूं, हाणे 5000 साल पोइ वरी असां तव्हां सां मिलिया आहियूं। कल्प पहिरियों बि बाबा तव्हां ब्रह्मा तन में आया हुयो। इहो ज्ञान तव्हांखे हाणे मिलंदो आहे। पोइ कॾहिं न मिलंदो। इहो ज्ञान आहे, उहा भक्ति आहे। ज्ञान जी प्रारब्ध चढ़ती कला। सेकेंड में जीवन मुक्ति चइबो आहे न। चईंदा आहिनि जनक सेकेंड में जीवन मुक्ति पाए। काथे सिर्फ़ु हिकु जनक जीवन मुक्ति पाई। जीवन मुक्ति अर्थात जीवन खे मुक्त कंदा आहिनि। कीअं? हिन रावण राज्य सां। बाप ॼाणंदा आहिनि सभु ॿारनि जी किथे दुर्गति थी आहे, उन्हनि जी पोइ सदगति थियणी आहे। दुर्गति सां पोइ ऊच गति मुक्ति जीवन मुक्ति खे पाईंदा आहियूं। पहिरियों मुक्ति में अची करे पोइ जीवन मुक्ति में ईंदा आहियूं। शांति खां पोइ सुखधाम में ईंदा आहियूं। इहे चकर जो सॼो राज बाबा सम्झायो आहे। तव्हां सां गॾु ॿियो धर्म ईंदा रहंदा आहिनि, ॿिया धर्म तव्हां सां गॾु ॿियो बि धर्म ईंदा वेंदा आहिनि। बाबा चवनि था असां खां पोइ मनुष्य सृष्टि वृद्धि खे पाईंदी आहे। बाबा चईंदा आहिनि हिन समय सभु मनुष्य सृष्टि जो झाड़ तमो प्रधान जर्जड़ीभूत थी वियो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म जो फाउंडेशन सॼो सड़ी वियो आहे। बाक़ी सभु धर्म खड़ा आहिनि। भारत में हिकु बि पंहिंजे खे आदि सनातन देवी देवता धर्म जो सम्झंदा न आहिनि। हे देवता धर्म जे
आहिनि देवता धर्म जा, परंतु हिन समय सम्झंदा न आहिनि। असां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयासीं। शुद्ध देवता आहियूं त पवित्र हुया सम्झंदा आहिनि। असां त पवित्र आहियूं न। असां अपवित्र पतित पंहिंजे खे देवता कीअं कहलायूं? ये भी ड्रामा जे प्लान अनुसार रसम पई आहे हिंदू कहलाइण जी। आदमशुमारी में भी हिंदू धर्म लिखी छॾियो आहे। पर गुजरात हूंदा त चईंदा हिंदू गुजराती चई ॾींदा। उन्हनि खां पुछो त सॼी हिंदू धर्म त सही बि हिंदू धर्म उन खां पुछो त सही कि हिंदू धर्म काथां आयो? उहे खे पतो न आहे। सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि असांजो धर्म श्री कृष्ण स्थापना कई द्वापर में। द्वापर खां ई ये माण्हू पंहिंजे धर्म खे भुलिजी हिंदू कहलाइण लॻे आहिनि। हिन करे उन्हनि खे दैवी धर्म भ्रष्ट चइबो। हुते सभु सुठो कर्म कंदा आहिनि। सत्य हिते सभु छीछी कर्म कंदा आहिनि। हिन करे धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट चइबो। हाणे पोइ श्रेष्ठ कर्म दैवी श्रेष्ठ कर्म जी स्थापना। श्रेष्ठ धर्म दैवी श्रेष्ठ दैवी कर्म जी स्थापना थींदी। हिन करे चइबो आहे हाणे हिन 5 विकारनि खे छॾंदा। ये विकार अधु कलप सां रहिया आहिनि। हाणे हिकु जनम में हिन खे छॾिणो आहे। इन में ई महिनत लॻंदी आहे। महिनत बग़ैर थोरी विश्व जी बादशाही मिलंदी। बाबा खे यादि कंदा तॾहिं ई पंहिंजे खे राजाई जो तिलक ॾींदा, अर्थात राजाई जे अधिकारी ठहींदा। जेतिरा सुठी रीति यादि में रहंदा श्रीमत ते हलंदा त राजाउनि जो राजा ठहींदा। पढ़ाइण वारो टीचर त आयो आहे पढ़ाइण। ये पाठशाला आहे ही मनुष्य खां देवता ठहिण जी। नर सां नारायण ठाहिण जी कथा बाबा सिखियल आहे। उहा कथा केतिरी नामी गिरामी हूंदी आहे। इन्हनि खे अमर कथा, सत्यनारायण जी कथा, तीजड़ी जी कथा भी चइबो। टिनि जो अर्थ बि बाबा सम्झाईंदा आहिनि। भक्ति मार्ग जी त ॾाढी कथायूं आहिनि। त ॾिसो गीत केॾो सुठो असांजा गीत हुयो न दीदी मुरली तव्हांखे पाए करे असां जहान पाए। बाबा सॼे सॼे विश्व जो मालिक ठाहींदा त मालिक बने जो मालिक बनो कॾहिं कोई लूटे न सके। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार सदा हिन जी स्मृति रखणी आहे कि असां हिकु मत हिकु राज्य हिकु धर्म जी स्थापना जे निमित्त आहियूं। असां हिकु मत हिकु राज्य हिकु धर्म जी स्थापना जे निमित्त आहियूं। हिन करे हिकु मत थी करे रहणो। ॿियो आहे स्वयं खे राजे जो तिलक ॾियण लाइ विकारनि खे छॾण जी महिनत करणी। स्वयं खे राजे जो तिलक ॾियण लाइ विकारनि खे छॾण जी महिनत करणी आहे। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो। वरदाना कर्मा की श्रेष्ठ सिद्धि चारों ओर जी सेवाउनि खे हैंडल करण वारा सिद्धि स्वरूप आहिनि। अॻियां हली करे चारों ओर जी सेवाउनि जे विस्तार खे हैंडल करण लाइ भिन्न साधन अपनाइणा पवंदा। छोकी हुन समय पत्र व्यवहार या टेलीग्राम टेलीफोन आदि कम न कंदा।
अहिड़े समय ते वायरलेस सेट खपे। अहिड़े समय ते असांखे वायरलेस सेट खपे। हिन करे हाणे कर्मयोगी ठहो। हाणे कर्माती स्थिति में रहण जो अभ्यास करो। तॾहिं चारों ओर संकल्प जी सिद्धि द्वारा सेवा में सहयोगी ठही सघंदा। स्लोगन: परमात्मा प्यार जी पालना जो स्वरूप तव्हांजी सहजयोगी जीवन। परमात्मा प्यार जी पालना जो स्वरूप छा आहे? जेतिरो असां जीवन में सहजे भाव खे यादि करे हलंदासीं न, मतलब कि असां परमात्मा पालना में पलूं था। स्लोगन आहे अव्यक्त इशारो: हर हिकु ॿ ॻाल्हियूं विशेष ध्यानु रखणी आहे। हिकु सदा संस्कारनि खे मिलाइण जी यूनिटी। ॿियो, हिक ॿिए में विश्वास रखी सदा संतुष्ट रहणु ऐं सर्व खे संतुष्ट करणु। संस्कारनि खे मिलायो, हिक ॿिए में विश्वास रखो, संतुष्ट करो। जॾहिं इहे ॿई ॻाल्हियूं सदा ध्यान में रहंदियूं तॾहिं बाप जो आहे जीअं आहे उअं ॾेखारे में ॾींदो ऐं प्रत्यक्षता थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।